जुडिशियल कमीशन इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस अतर मिनुल्ला समेत 3 जजन की सुप्रीम कोर्ट में मुक़ररी की सिफारिश करे छड़ी। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल की सदारत हेठ जुडिशियल कमीशन जो इजलास सुप्रीम कोर्ट में चयन जजिस की मुक़ररी गौर विचार। सुप्रीम कोर्ट में मुक़ररी चीफ जस्टिस अतर मिनुल्ला, जस्टिस हसन अजहर रिजवी, जस्टिस शाहिद वहीद के नालन की सिफारिश कई वई। जस्टिस शफी सिद्दीकी के नाले ते इत्तफाक थी न सघियो। जस्टिस कादी फायद ईसा, जस्टिस सरदार तारिक मसूद, जस्टिस मंसूर अली शाह और पाकिस्तान बार के नुमाइंदे अख्तर हुसैन, जस्टिस शाहिद वहीद और जस्टिस हसन अजहर रिजवी के नालन की मुखालिफत करे छड़ी। जजन की मुक़ररिन जो हतमी मंजूरी जजिस की पार्लियामानी कमेटी दी थी। बेइतमादी वारी रिथ का पोए इदारा पान तकरारी का आईनी किरदार ॾांहुं मुंतकिल करे रहा आहिनि। पीपुल्स पार्टी के चेयरमैन और परडे मामलन वाले वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू इदारनि के आईनी किरदार ॾांहुं मुंतकिली वारे अमल दौरान का ग़लतफ़हमी पैदा करण नथो चाहे। फौज अॼु ताईं दहशतगर्दी के निशाने ते आहे, दहशतगर्दी के मुंहुं ॾेई रही है। बिलावल भुट्टो मूजिब संदसि ख़ानदान, संदसि सिपाही, आम शहरी दहशतगर्दी सबब मुतासिर थिया। फौज दहशतगर्दी जो मुकाबलो करण लाइ पहिरीं सफ़ में पंहिंजो किरदार अदा कयो आहे। इलेक्शन कमीशन इमरान खान का सवाइ ज़मनी चूंडुनि में सोभ माणीदड़ उम्मीदवारनि की कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पीपुल्स पार्टी के कामयाब उम्मीदवारनि हकीम बलोच और अली मूसा गीलानी के कौमी असेंबली के स्पीकर राजा परवेज़ अशरफ कसम खणाए वरितो। इलेक्शन कमीशन पारां इमरान खान के 6 तकनि तां कामयाबी जो नोटिफिकेशन जारी न कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान खान की मियाँवाली वाली सीट खाली करार दे छड़ी। इलेक्शन कमीशन तोशाखाना के रिफरेंस जो 36 सुफ़न ते बदल तफ़सीली फैसलो जारी करे छड़ियो। फैसले के मतन मूजिब पीटीआई चेयरमैन तोहफ़न के गोशवारन में ज़ाहिर न कयो। बैंक रिकॉर्ड भी तोहफ़न की कीमत से एक जेड़ाई नथो रखे। इमरान खान जाने वाणे असासन के लिकायो। हुन इलेक्शन एक्ट 167, 137 और 173 की भंजकड़ी कई। संदसि नाअहली आइन के आर्टिकल 63(1) तहत थी आहे। कराची के क्लिफ्टन वाले इलाके में बोर्ड मुतासिर बाड़ी से वेशी जवाबदारन पारा इजतमाही ज्यादती जो इंकशाफ। पुलिस नीगरी के वालिद की फरियाद ते केस दाखिल करे वरतो। FIR मूजिब जवाबदारन बाड़ी के खड़ी वही जिनसी ज्यादती जो निशानो बनायो। पुलिस सर्जन बाड़ी से ज्यादती की तस्दीक करे छड़ी। संदसि चवण आहे त 8 खां 9 वरे की बाड़ी के 2 ॾींहं पहिरीं ज्यादती जो निशानो बनायो वियो। संदसि जिना अस्पताल में इलाज जारी है। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरतो। रिपोर्ट तलब संदसि चवण आहे त अहिड़नि वाक़िअनि के कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथो करे सघिजे। कीनिया की पुलिस सीनियर सहाफ़ी और एंकर पर्सन अरशद शरीफ के गलत फहमी की बुनियाद ते गोली हणन जो एतराफ़ करे वरतो। कीनिया की पुलिस जो चवण आहे त अरशद शरीफ गाड़ी में मगादी खां नैरोबी वञी रहियो हो त पुलिस एहकारनि संदन गाड़ी के रोकण जो इशारो कयो। ड्राइवर पान गाड़ी न बिहारण ते पुलिस गाड़ी के फायरिंग करे ॾिनी। अरशद शरीफ की गाड़ी ते 9 गोलियूं फायर कयूं वियूं। एक गोली अरशद शरीफ के मथे में लगी। कीनिया की पुलिस मूजिब अरशद शरीफ की कार जहिड़ी गाड़ी नैरोबी में चोरी थियण और उन में ॿार के अगवा करण जा इतला हुआ। उन हवाले से वधीक ॼाण पोइ जारी कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अरशद शरीफ जो मर्द ॾे आणण लाइ इंतज़ाम करण जो हुकुम ॾेई छॾियो। घरू खाते के वाक़े की जांच के हिदायत समावादी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त अरशद शरीफ की मर्द ॾे आणण लाइ कानूनी कार्रवाई कई थी वञे। कीनिया की सरकार के कार्रवाई जल्द मुकम्मल करण की दरख्वास्त कई आहे। परवेज़ वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अरशद शरीफ के कत्ल के पाकिस्तान के सहाफ़ी बिरादरी लाइ वॾो नुक़सान करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त अरशद शरीफ के वाक़े ते इंतिहाई ॾुख पहुतो आहे। हू सोगवार कुटुंब सां ताज़ियत जो इज़हार करे थो। अरशद शरीफ के कत्ल खां पोइ पाकिस्तान कीनिया जी इख़्तियारियुनि सां राब्ते में आहे।
इस्लामाबाद हाई कोर्ट कीनिया में मुबैना तौर क़त्ल थियल सहाफ़ी अरशद शरीफ की मौत की रिपोर्ट सुभाणे ताईं तलब करे वरिती। घरू ऐं परॾेही मामलनि जे सेक्रेटरी खे नोटिस जारी। अरशद शरीफ जे कुटुंब सां राब्ते ऐं संदसि डेड बॉडी ॾे आणण लाइ क़दम खणण जी हिदायत। ISPR पारां सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ की मौत ते दुख जो इज़हार। अल्लाह ताला अरशद शरीफ जा दर्जा बुलंद करे ऐं दुख जी हिन घड़ी में अरशद शरीफ के पोयरनि खे सबर अता करे। ISPR जो बयान। वज़ीर आज़म 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब पहुची वियो। शहबाज शरीफ सऊदी वली अहद शहज़ाद मोहम्मद बिन सलमान समेत ॿियनि अहम शख्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना रेफरेंस में इमरान खान की नाअहली वाले फैसले के अज ही मुअत्तल करण वाली इमरान खान की दरख्वास्त रद्द करे छड़ी। रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ 3 ॾींहनि अंदर ख़त्म करण की हिदायत। पहिरीं भी नाअहली थींदी रही है, को भी सियासी तूफ़ान नथो अचे। इमरान खान ॿीहर इलेक्शन विढ़ण चाहे तो विढ़ी सके थो, मथस का पाबंदी ना है। जंहिं कानून तहत इमरान खान नाअहल थियो इहो रुगो उन सीट जो हद ताईं आहे। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जा ॿुधणी दौरान रिमार्क। सुप्रीम कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान की ऑडियो लीक की जांच लाइ दरख्वास्त एतराज़ लगाए वापस करे छड़ी। अदालत पंहिंजे एतराज़ में ॼाणायो आहे त रजिस्ट्रार ऑफिस दरख्वास्त मां मुतमइन न आहे। दरख्वास्त गुज़ार सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल करण खां पहिरीं लाॻापियल फोरम सां राब्तो न कयो आहे। इमरान खान ऑडियो लीक के मामले ते जुडिशियल कमीशन या JIT जोड़न की दरख्वास्त दाख़िल कराई हुई। नेपरा कराची वारनि लाइ बिजली 12 रुपया 68 पैसा फी यूनिट महांगी करे छड़ी। नेपरा टिमाही फ्यूल एडजस्टमेंट की मद में बिजली के अघन में वाध की मंजूरी ॾेई छड़ी। नेपरा इख्तियार मूजिब के इलेक्ट्रिक नेपरा के चौथी माही एडजस्टमेंट की मद में 14 रुपया 53 पैसा वाध की दरख्वास्त ॾिनी हुई। नेपरा मूजिब हुकूमत सॼे मुल्क में एक जेतिरो टैरिफ बरक़रार रखंदी आहे। टैरिफ में फ़र्क़ के सब्सिडी ज़रिए एडजस्ट कयो वेंदो आहे। पाकिस्तान एशियाई तरक्याती बैंक से कर्ज की फरामी के मामले से सहियों करे वरितियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुआहिदे सां मईशत के इस्तेहकाम में मदद मिलंदी ऐं मुस्तक़बिल की ज़रूरतनि लाइ मददगार साबित थींदो। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो 1973 के आइन में गैर मुस्लिम शहरीन के भी बराबरी जो हक़ ॾियारियो। मुल्की आइन में मजहबी आज़ादी के हक़ के यकीनी बनायो वियो। शहीद बेनज़ीर भुट्टो सदाई मजहबी आज़ादी और गैर मुस्लिम शहरीन के हक़न की वकालत कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो हिंदू बिरादरी के ॾिण ॾियारी के मौके ते पैगाम। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां भी हिंदू बिरादरी के ॾियारी जूं वाधायूं। संदसि चवण आहे त पीपल्स पार्टी अक़लियतनि की नुमाइंदा जमायत है। अक़लियती बिरादरी के हक़न की हिफाजत लाइ किरदार निभाईंदी रहंदी। सीनियर जजन के सुप्रीम कोर्ट में नज़रअंदाज करने खिलाफ सिंध बार काउंसिल के सॾ ते एहतजाज। वकीलन पारां कराची, मलीर, हैदराबाद और सखर समेत ॿियनि शहरनि में अदालती कार्रवाईनि जो बाइकाट। अहम केसनि जूं ॿुधणियूं न थी सघियूं। सिंध में वर्ल्ड पोलियो डे के मौके ते पोलियो मुहिम जो इफ्तिताह। CM हाउस में तकरीब दौरान वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ॿारनि के पोलियो जा क़तरा पीआरे मुहिम जो इफ्तिताह किया वियो। वालिदैन के पोलियो टीमनि जो सहकार की अपील। संदसि चवण आहे त पाकिस्तान अञा पोलियो का पाक न थियो आहे। मुस्तक़बिल के मेमारनि के पोलियो का बचा जा क़तरा पीआरे खेनि महफ़ूज़ रखणो आहे। तवानाई वारो वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर जो खैरपुर नाथन शाह गिर्ड स्टेशन जो दौरो। संदसि चवण आहे त गिर्ड स्टेशन के मुकम्मल बहाल करे पानी निकाल करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि।
गिर्द स्टेशन जे तहफ़ुज़ लाइ जोगा इंतज़ाम कया वेंदा। शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि खे बिजली जे बिलनि में रिलीफ ॾिनो वेंदो। नौशरो फिरोज़ वेझो ज़मीन जे तकरार तां सौटनि में जहिड़ो 2 ॼणा गोलियुनि जो खाद बणिजी विया। मारिजी वियल वसीम ऐं अमीन चांडो जा लाश इस्पताल मुंतक़िल। धुरिन में छिकटाण, इलाइक़े में ॾोहका पखड़ियल। गोलांची में हथियारबंदनि घर अंदर फायरिंग करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। निंड सुतल ख़ादिम मक्सी खे गोलियुनि जो बख बणायो वियो। कोटड़ी जे इलाइक़े खुदा जी बस्ती में हथियारबंदनि जी दुकान ते फायरिंग, पोरियत मारिजी वियो। मक़तूल मोहम्मद यूनिस राजपूत जो लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी पियो लॻे, वधीक जांच कई थी वञे। चक भरिसां 2 धुरिन में जहिड़ो हिकु ॼणो क़त्ल। ॻोठ मोहम्मद आलम में ककड़ा बिरादरी जी 2 धुरिन में जहिड़ो थी पियो। फायरिंग में नौजवान अब्दुल सत्तार मारिजी वियो। पुलिस पहुची मक़तूल जो मर्द इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाक़े बैदि धुरिन में छिकटाण तेज़ थी वई। खिपरे वेझो हिकु ॼणे जो कुहाड़ियूं लॻल लाश हथायो। पुलिस ज़रियनि मूजिबि धुरिन दीनपुर रोड ते हिकु शख़्स जो तशदुद थियल ऐं कुहाड़ियूं लॻल लाश मिलियो। पुलिस मूजिबि मक़तूल जी सुञाणप न थी सघी आहे। ॻोठाणनि जे इतला ते पहुची लाश तालके इस्पताल खिपरो मुंतक़िल करे छॾियो। तंगवाणी जे कच्चे वारे इलाइक़े में ॻोठ ते पुलिस की चढ़ाई। पुलिस ऐं मछरियल माण्हुनि विच में चक्रियूं, फायरिंग, SHO समेत केतिरा ई अहलकार ज़ख़्मी। केतिरनि ई अहलकारनि खे यरगमाल बणायो वियो। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण वियासीं त यरगमाल बणाए लठियूं हयूं वयूं। ज़ख़्मी SHO मीर हसन ईसानी जो बयान। आई सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी धर्मी ॾिण ॾियारी मल्हाए रही आहे। मंदिरनि ऐं घरनि में ॾिया ॿारे पूजा पाठ जा ख़ासि इंतज़ाम। सिंध जी ख़ुशहाली लाइ प्रार्थनाऊं कयूं पियूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां हिंदू बिरादरी खे ॾियारी जे मौक़े ते वाधायूं।